जी कई प्रेम मां प्रेम मां सेवा गुरन जी कई प्रेम मां प्रेम मां जिन सेवा गुरन जी कई प्रेम मां प्रेम मां सेवा गुरन जी कई प्रेम मां प्रेम मां तिंजो पेरो थियो पार संसार मां सार मां जो बेरो थियो पार संसार मां सार मां दिसी वायु नथा तो सदा रंग में रतो तंहिंखे मेवा मिलंदो मोट दिसी वायु नथा तो सदा रंग में रतो तंहिंखे मेवा मिलंदो नोट वैरी मरन लखे दुश्मन चढ़ जंहिंखे नानक शाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट जंहिंखे नानक शाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट सब बैरी बर लखे दुश्मन चढ़ जंहिंखे नानक शाह जी ओट। जय झूलेलाल मां दीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। अहिड़ो तुंहिंजे मोह में फाथुसि अहिड़ो तुंहिंजे मोह में फाथुसि ॼण कंहिं ॾोह में फाथुसि तुंहिंजी मुंहिंजी सिक छिक अहिड़ी तुंहिंजी मुंहिंजी सिक छिक अहिड़ी ॼण चकमक थी लोह में फाथुसि। तव्हांजा लख लख शुक्राना असांखे अची रहिया आहिनि तव्हांजा कमेंट्स सुझाव ऐं शाबासियूं। साउथ अमेरिका मां भगवान मंगनाणी ऐं देश जे ॿियनि हिसनि मां रितु भाटिया नरेश उदानी कल्पेश आहूजा सौदागर महेश आहूजा अशोक राजवाणी राजू नाऊमल जसू सरदार भरत खुशालाणी किशन रामाणी डॉक्टर रमेश लालवाणी नरदीप माखीजा कन्हैया रामचंदाणी सुरेश भागवानी ललित विधाणी ऐं भाऊ जयंती ठक्कर। तव्हां सभिनि जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां सभिनीनि खे सिंधी समाचार पसंदि अची रहिया आहिनि। ऑनलाइन कंपनियुनि जी छूट ते केंद्र सरकार जी फ़िलहाल रोक। एसएस चैरिटेबल ट्रस्ट ऐं यूनिटी सखी मंडल जो मास्क प्रोजेक्ट जारी कयो वियो आहे। नोवल कोरोना वायरस जा भारत में कुल 13,387 मरीज़। डॉक्टर नीतू तलरेजा अमेरिका में बचाए रही आहे मरीज़नि जी जान वधाए रही आहे सिंधी समाज जी शान। गांधीधाम अग्रवाल समाज भारत विकास परिषद ऐं आरएसएस जी शेवा जो कम जारी। कच्छ जे डेमुनि में बचियो आहे 36 सैकड़ो पाणी। 440 उद्योगनि खे कच्छ में मंज़ूरी। 66 लख कार्ड धारकनि खे मिलंदो 1000। जंहिं आवाज़ खे सन्नो सम्झी रिजेक्ट कयो वियो उहा अॼु आहे वॉइस ऑफ द नेशन जंहिंजो नालो आहे लता मंगेशकर। 14 राज्यनि जा पाटनगर ऐं 20 वॾा आर्थिक केंद्र अञा रेड ज़ोन में। संजय दत्त प्रभास अभिषेक ऐं मणिरत्नम करे रहिया आहिनि ऑनलाइन ऐप ते फिल्म्स जी तयारियूं।
जो खीर पीए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लखनि, अखियुनि जोत वधे ॾाढी सूंह थिए, वठे ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि, खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो, ॿारो अचो पियूं बर खीर वटियूं, ॾे खीर अमा पी पढ़ण वञा, पी पढ़ण वञा। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।